इलेक्शन कमीशन सरकारी मुलाज़मन ते बदली जी पाबंदी बावजूद हेल्थ टेक्नीशियन जी बदली कई। धगाणो बुज़दार जे PPHI जे DM गैर कानूनी बदली जो लेटर जारी करण खिलाफ एहतजाज कयो वियो। पैरामेडिकल स्टाफ अस्पताल अमले बाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी DM खिलाफ नारेबाज़ी कई। डॉक्टर मौजिब PPHI DM अस्पताल में वे बीठल वणन जी वाढी बाबत इनकार ते ॾमिड़जी पई। मुंहुं साणस वणन जी वाढी बाबत लेटर घुरियो, बदले में बदतमीज़ी ते लही आई। ज्वाइंट एक्शन कमेटी हेल्थ डिपार्टमेंट ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज करे DM खिलाफ कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।